Chemistry class now. बाब पंजो फिजिकल स्टेट्स ऑफ मैटर सबक चौथों हिस्सो सतों मोबिलिटी एंड डेंसिटी आऊं आहियां केमिस्ट्री जो उस्ताद नजूला चन्ना अवां खे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार असांजो जेके लेक्चर जा मौजू आहिनि मोबिलिटी फैक्टर्स अफेक्टिंग मोबिलिटी डेंसिटी एंड फैक्टर्स अफेक्टिंग डेंसिटी मोबिलिटी यानी हरकत पज़ीरी हरकत जी क़ाबिलियत The mobility is the ability to move freely. हरकत पज़ीरी आज़ादीअ सां हरकत करे सघण जी अहलियत खे चऊं था. The molecules in a liquid move freely. लिक्विड जे अंदरि जेके मालिक्यूल आहिनि उहे आज़ादीअ सां हरकत कंदा आहिनि ड्यू टू फ्री मूवमेंट. इन आज़ाद चुरपुर जे करे they can adjust their shape in a container. उहे पंहिंजे शिकिल खे कंटेनर जी शिकिल मूजिबि अपनाईंदा आहिनि. ड्यू टू दिस रीज़न लिक्विड्स कैन फ्लो. इन मोबिलिटीअ जे सबब जे करे पाणियाठ जेके आहिनि उहे वहकिरो करे सघंदा आहिनि ऐं इन वहकिरे करे सघण जे करे इन क़ाबिलियत जे करे ही लिक्विड्स जेके आहिनि उहे कंटेनर जे शेप मूजिबि पंहिंजो शेप जोड़े वठंदा आहिनि या हासिलु करे वठंदा आहिनि. फैक्टर्स अफेक्टिंग मोबिलिटी. टेम्परेचर गर्मी पद जो पिणु मोबिलिटीअ ते असरु पवे थो. मोबिलिटी इंक्रीज़िस बाय इंक्रीज़िंग द टेम्परेचर. गर्मी पद वधाइण सां मोबिलिटी वधे थी. When temperature increases in a liquid, movement of molecule increases accordingly. जॾहिं बि कंहिं लिक्विड जो गर्मी पद वधाइजे थो त उन जे मालिक्यूलनि जी चुरपुर पिणु वधे थी. लिक्विड आहे उन जी चुरपुर जेका आहे उहा सॉलिड खां हूअं ई वधीक हूंदी आहे, पर जीअं जीअं असां इन खे वरी गर्मी पद वधीक ॾींदासीं त इन जे मालिक्यूलनि जी काइनेटिक एनर्जी वधंदी त उहे अञा वधीक आज़ादी सां चुरपुर कंदा. जेकॾहिं अञा टेम्परेचर वधाइबो त इन्हनि लिक्विड जे मालिक्यूल जी चुरपुर एॾी त आज़ाद थी वेंदी जो इहो लिक्विड पंहिंजो वॉल्यूम विञाए वेहंदो ऐं उन जा मालिक्यूल गैस वांगुरु हेॾे होॾे फिरी वेंदा. इन मां ज़ाहिर थिए थो त गर्मी पद मोबिलिटीअ खे वधाईंदो आहे. नंबर ॿियो आहे इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस. मालिक्यूलनि जे विच वारा ज़ोर, मालिक्यूलनि जा बाहिमी कशिश वारा ज़ोर. मोबिलिटी इंक्रीज़िस बाय डिक्रीज़ इन इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस. इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस ऐं मोबिलिटी पाण में उबती निस्बत रखनि था. इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस वधंदा त मोबिलिटी घटिजी वेंदी. इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस डिक्रीज़ थींदा त मोबिलिटी इंक्रीज़ थींदी. The liquids which have strong intermolecular forces show less mobility of molecules. हिकिड़े पासे ॾांहुं पाणी खयल आहे, ॿिए पासे ॾांहुं आहे ऑलिव ऑयल ऐं टे पासे ॾांहुं असां हनीअ जो मिसाल खयों आहे. हाणे पाणी जा जेके इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस आहिनि उहे वीक आहिनि एज़ कंपेयर टू ऑलिव ऑयल. उन जा इंटरमॉलिक्यूलर जेके फोर्सिस आहिनि पाणी खां वधीक मज़बूत आहिनि. इन जे करे पाणीअ जी मोबिलिटी जेका आहे उहा फ्लो जेको आहे उनजो उहो वधीक आहे, पर ऑलिव ऑयल जेको आहे उहो उन जी फ्लो जेका आहे उहा थोरी घटि आहे. ऐं हनी जा जेके अञा इंटरमॉलिक्यूलर फोर्सिस आहिनि उन में पाणी जा मालिक्यूल फ्रक्टोज़ जा ग्लूकोज़ जा उहे हिक ॿिए सां मज़बूत इंटरमॉलिक्यूलर बांड ठाहींदा आहिनि. उहे स्ट्रांग हूंदा आहिनि ऑलिव ऑयल खां बि, त इहो तमामु घणी घाटी हूंदी आहे ऐं उहा मोबिलिटी बि स्लो कंदी आहे. असांजो ॿियो मौज़ू आहे डेंसिटी यानी घाटाई. द डेंसिटी ऑफ अ लिक्विड इज़ डिफाइंड एज मास पर यूनिट वॉल्यूम. असां डेंसिटी खे घाटाईअ खे ईअं बयानु कयूं था त पर यूनिट वॉल्यूम ते केतिरो मायो आहे. लिक्विड्स आर डेंसर देन गैसेस ड्यू टू क्लोजली पैक्ड मॉलिक्यूल्स एंड नेग्लिजिबल इंटरमॉलिक्यूलर स्पेसिस. पाणियाठ गैसुनि खां वधीक घाटा हूंदा आहिनि छो त उन्हनि जा मालिक्यूल हिक ॿिए जा गुथियल हूंदा आहिनि ऐं उन्हनि जे विच में मालिक्यूलनि जे विच में स्पेसिस तमामु घटि हूंदा आहिनि.
तंहिंजे करे जीअं मिसाल जे तौर ते चांवरनि जो मिसाल खणो ऐं कपह जो मिसाल खणो। कपह जा जेके मालिक्यूल आहिनि उहे हिक ॿिए खां परे हूंदा आहिनि ऐं चांवरनि जा जेके ज़रा आहिनि उहे हिक ॿिए जे वेझो हूंदा आहिनि, ॻुथियल हूंदा आहिनि। हाणे चांवरनि जो तव्हां किलो खणो ऐं कपह जो किलो खणो त डेंसर वधीक चांवर आहिनि, छो त उहे हिक ॿिए जे वेझो आहिनि ऐं उहे तमामु घणा ॻुथियल आहिनि। लिक्विड्स जो मिसाल ईअं आहे। पर जेकॾहिं तव्हां ॾिसो खणो था जेकॾहिं गैस हिन जो कपह जो हिकिड़ो किलो त उन्हनि जा मालिक्यूल परे परे आहिनि ऐं उहे हिक ॿिए जे विच में उन्हनि जे में स्पेस तमामु घणी आहे त उहो लेस डेंसर आहे। As the closely packed molecules of liquids have strong intermolecular forces, they cannot expand freely. जीअं त लिक्विड्स जा मालिक्यूल तमामु घणा स्ट्रांग इंटरमोलिकुलर फोर्सिस वारा हूंदा आहिनि, क्लोज़ली पैक्ड हूंदा आहिनि, त उहे गैसुनि वांगुरु उहे एक्सपैंड नथा थी सघनि, उहे हिक ॿिए खां परे नथा थी सघनि। इन जे करे उहे डेफिनेट वॉल्यूम जेको आहे उहो पंहिंजो रखंदा आहिनि। लिक्विड्स खे डेफिनेट वॉल्यूम इन जे करे हूंदो आहे छो त उन्हनि जा मालिक्यूल इंटरमोलिकुलर फोर्स जे ज़रिए पंहिंजे हिक ॿिए जे वेझो हूंदा आहिनि, विच मेक्स लिक्विड्स डेंसर देन गैसेस। इन सबब जे करे लिक्विड्स जेके आहिनि उहे गैसुनि खां वधीक घाटा थियनि था। हाणे गैसुनि जा मालिक्यूल हिक ॿिए खां परे आहिनि, इन जे करे उन्हनि जो वॉल्यूम जेको मिक़दार आहे उहो फिक्स कोन्हे को, मुक़ररु कोन्हे को। हिकिड़ी गैस आहे उनखे तव्हां हिकिड़े जार में बंदि कयो ऐं ढकु ॾियोसि त उते बंदि हूंदी, पर जेकॾहिं ढकु खोलींदोसि ऐं उनखे तव्हां कमरे में खोलींदव त उन गैस जा मालिक्यूल सॼे कमरे में फैलिजी वेंदा। पर लिक्विड जा मालिक्यूल इंटरमोलिकुलर फोर्स जे ज़रिए हिक ॿिए सां ॻंढियल हूंदा आहिनि, तंहिंजे करे उहे हिकिड़ो डेफिनेट पंहिंजो वॉल्यूम रखंदा आहिनि ऐं उहे घाटा बि इन जे करे ई हूंदा आहिनि। Mathematically, density can be expressed as density is equal to mass upon volume. केतिरी जॻह ते केतिरो मायो आहे इनखे चइबो आहे डेंसिटी। मिसाल जे तौर ते जेकॾहिं तव्हां 4 इंचनि जो तव्हां लोह खणो था ऐं उन ई वरी 4 इंचनि जो तव्हां खणो कपह जो टुकड़ो। हाणे तव्हां ॾिसो त वधीक डेंसर केरु हूंदो? लोह, छो त उहो 4 इंचनि ते वधीक वज़न थो रखे, पर कपह जो उहो जेको टुकुर आहे उन जो मायो घटि आहे पर वॉल्यूम साॻियो अथसि। इन जे करे असीं कपह खे लेस डेंसर सॾूं था। फैक्टर्स अफेक्टिंग डेंसिटी, घटाईअ ते असरअंदाज थींदड़ अंसर कहिड़ा आहिनि? नंबर पहिरियों गर्मी पद। लिक्विड्स आर लेस अफेक्टेड बाय द टेम्परेचर। लिक्विड्स ते गर्मी पद जो असरु घटि पवंदो आहे, गैसुनि ते उनजो तमामु घणो पवंदो आहे। एज बाय इंक्रीजिंग टेम्परेचर लिक्विड्स इंक्रीज देयर वॉल्यूम। जीअं तव्हां लिक्विड्स जो गर्मी पद वधाईंदव त उन्हनि जो वॉल्यूम वधीक थी वेंदो, विच डिक्रीज देयर डेंसिटी। उहो वरी वॉल्यूम जो वधीक थी वियो त हाणे उन्हनि जी घाटाई जेका आहे उहा घटिजी पवंदी। डिफरेंट डेंसिटीज़ ऑफ वाटर एट डिफरेंट टेम्परेचर इज़ गिवन इन टेबल 5.6। हाणे ॾिसो हे 0 डिग्री सेंटीग्रेड ते पाणी जी घाटाई आहे 0.999 ग्राम पर क्यूबिक सेंटीमीटर। हे डेंसिटीअ जो यूनिट आहे। 30 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर वधायोसीं त डेंसिटी छा थी वई? 0.995। हाणे 9 मां 5 थी वई, डेंसिटी घटिजी वई। टेम्परेचर वधियो, डेंसिटी घटिजी वई। 60 डिग्री सेंटीग्रेड ते 0.983, 5 मां 3 थी वियो, 9 मां 8 थी वियो। अञा वधाईंदासीं 90 ते 0.965। इंक्रीज द टेम्परेचर लोअर विल बी द डेंसिटी। तव्हां जेकॾहिं टेम्परेचर वधायो था त डेंसिटी घटिजंदी वेंदी। नंबर ॿियो आहे प्रेशर। लिक्विड्स आर स्लाइटली अफेक्टेड बाय प्रेशर। लिक्विड्स ते प्रेशर जो असरु घटि ई पवंदो आहे। इंक्रीज इन प्रेशर ऑन लिक्विड्स इंक्रीज़िस द डेंसिटी। जीअं प्रेशर वधंदो त डेंसिटी जेका लिक्विड्स जी आहे उहा वधंदी, बट लिक्विड्स आर नॉट readily compress due to this density change is negligible। पर जेके पाणियाठ आहिनि उहे ईअं कंप्रेसिबल कोन्हनि के जीअं गैस हूंदी आहे। छो त गैस जे मालिक्यूलनि जे विच में स्पेस वॾो हूंदो आहे, तंहिंजे करे उनजे मथां प्रेशर ईंदो त उहे वधीक घाटा थींदा। लिक्विड्स जा मालिक्यूल अॻवाट ई हिक ॿिए जे तमामु घणो वेझा हूंदा आहिनि, तंहिंजे करे उनजे मथां तव्हां प्रेशर जेतिरो बि ॾियो
उहे हिक ॿिए जे वधीक वेझो कोन वेंदा। इन जे करे डेंसिटीअ ते प्रेशर जो असरु घटि ई पवंदो आहे। अॼोको लेक्चर हिते पुॼाणी ते पहुचे थो। वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु।